जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, प्रयागराज जे अंदर जो महाकुंभ हली रहियो आहे उन अंदर तव्हां ॾिसी था सघो कि श्री अमरापुर दरबार पारा, जी हाँ दोस्तों, श्री अमरापुर दरबार पारा उते नॉन स्टॉप जेकी चइजे कि हथ प्रसादी ऐं अन्न क्षेत्र हलायल आहे। जी हाँ दोस्तों, इन जी अगर ॻाल्हि करूं रोज़ जी, त रोज़ हिते प्रसादी पाण वारा हज़ारे न बल्कि लखे माण्हू आहिनि। नॉन स्टॉप ये हली रहियो आहे ऐं इहा जेकी श्री अमरापुर आश्रम पारा प्रेम प्रकाश मंडल द्वारा जेकी इहा अद्भुत सेवा आहे, इहा पहिरें ॾींहं खां वठी प्रारंभ आहे ऐं जेसि ताणी ई महाकुंभ हलंदो तेसि ताणी उहा हुते रहंदी। ऐं अगरि पांडाल जी ॻाल्हि करूं त ॾाढो विशाल पांडाल श्री अमरापुर दरबार द्वारा लगायल है, जिनमें रोज़ हज़ारे का लखे माण्हू सुबह का शाम सत्संग जो अमृत पान कंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, उते असांजा सतगुरु स्वामी भगत प्रकाश जी महाराज उते निरंतर जेका पंहिंजो सत्संग सुबह शाम जो कंदा आहिनि ऐं जेके चीज़ के सत्संग अमृत वर्षा उते हले पई, उहा निरंतर हले पई। उते जिते देश विदेश जा मञियल वॾे वॾे अखाड़े या साधु संत आयल, हुते ही श्री अमरापुर दरबार जो भी पंहिंजो हिकिड़ो पांडाल आहे ऐं सतनाम साखी जो मंत्र उच्चारण उते निरंतर हलंदो रहंदो आहे। ऐं जेकी अन्न क्षेत्र जी उते इहा प्रसादी हले पई, इहा भी बिल्कुलु नॉन स्टॉप आहे। इहा अहिड़ी सेवा आहे जेकी विरला ही माण्हू करे सघंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, श्री अमरापुर दरबार द्वारा जेकी उते अन्न क्षेत्र जी सेवा हलायल आहे उहा ॾाढी ही अद्भुत आहे। तव्हां ॾिसी था सघो वीडियो जे माध्यम सां केतिरो वॾो पांडाल आहे ऐं सुबुह ऐं शाम जा सतगुरु स्वामी स्वयं उते सत्संग पिया कनि ऐं जेकी संत मंडली आहे उहा भी निरंतर सेवा भाव उते लॻी पई आहे ऐं सत्संग इत्यादि करे पई। ऐं तव्हां निरंतर ॾिसो पिया कि कीअं हेतिरे वॾे लखे करोड़ जी भीड़ में भी हिकिड़े सिंधियुनि जो जेको चीज़ जेके आश्रम जेको अमरापुर दरबार आहे उनजो भी हिकिड़ो अलॻि ई नालो हुते आहे। तो कुंभ जी ॻाल्हि करूं त कुंभ के बारे में थोड़ी सी जानकारी ॾींदासीं कि कुंभ स्नान के बारे में थोड़ी जानकारी ॾींदासीं कि कुंभ स्नान करण सां इंसान जा पाप नाश थींदा आहिनि ऐं मोक्ष जी ओर उहो अग्रसर थी वेंदो आहे। छोकी कुंभ जे बारे में अगर ॻाल्हि करूं, जेको शाही स्नान इत्यादि जेको उते थींदो आहे, तो उते जी इहा मान्यता आहे कि हिते अमृत जी बूंदियूं किरियूं जंहिंसां सनान करण सां पाप धुलजंदा आहिनि। पर अगरि तव्हां उते सनानु करो था ऐं पोइ ग़लति आचरण नथा करो ऐं सुठो व्यक्तित्व जो सुठा इंसान थी करे हलो था, त ही तव्हांजा पाप नाश थींदा। अगरि हुतां अचण खां पोइ बि तव्हांजा पाप निरंतर चालू आहिनि त पोइ इन स्नान जो को महत्व बि कान्हे। इहे संत बि उते सम्झाइनि पिया। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि अगरि महाकुंभ जी ॻाल्हि करूं त कुंभ ॿ प्रकार जा थींदा आहिनि। हिकिड़ो अर्ध कुंभ थींदो आहे जेको हर 6 साल में लॻंदो आहे ऐं हिकिड़ो कुंभ थींदो आहे उहो 12 साल में लॻंदो आहे। ऐं प्रयागराज में जेको ही कुंभ लॻो आहे हिनखे पूर्ण कुंभ पिया चइनि। पूर्ण कुंभ ऐं अमृत स्नान जो बि हिते लगातार नालो बि हलियो। उहो इन जे पुठियां हिकिड़ी ॻाल्हि आहे कि इहो 144 साल खां पोइ इहो आयो आहे। दोस्तों, 144 साल पहिरीं बि प्रयागराज में हिते ही कुंभ लॻो। लॻनि त ही वर्षनि खां, हज़ारे वर्षनि खां पिया, पर चवंदा आहिनि कि हिकिड़ो चक्र घुमंदो आहे। हर 12 साल में जेको ही कुंभ लॻंदो आहे उनजो हिकिड़ो चक्र हलंदो आहे। अलॻि अलॻि स्थाननि ते ही कुंभ लॻंदा आहिनि। त 144 साल खां पहिरीं बि हिते कुंभ लॻो। इहो चक्र घुमी करे 144 साल खां पोइ वरी आयो आहे ऐं अहिड़ा योग ठहिया आहिनि कि इन स्नान मात्र सां, यानी इन अमृत स्नान मात्र सां ही इंसान जा पाप दोष दूर पिया थियनि। त दोस्तों, अगरि तव्हां कुंभ न विया हो त ज़रूरु वेंदा ऐं लेकिन सावधान रहंदा, सतर्क रहंदा। भीड़ वधीक आहे, ॿारनि जो, ॿुढनि जो ऐं बीमार जो ख़ासि करे ध्यानु रखंदा ऐं निरंतर हरि नाम जो कीर्तन कंदा रहंदा। इहे ही हिकिड़ो शाही स्नान आहे। सुठो आचरण कंदा, इहो बि तव्हांजे लाइ करे हिकिड़ो कुंभ आहे। इंसान खे इंसान जी मदद करणु, इहो बि हिकिड़ो कुंभ कहलाईंदो आहे कि तव्हां अगरि कंहिंजी मदद पिया करो, तव्हां कंहिं ज़रूरतमंद जी मदद पिया करो, अन्न जी पिया करो, जल जी पिया करो, वस्त्र जी पिया करो, इहे बि हिकिड़ी पंहिंजे पाण में कुंभ ही कहलाईंदो आहे। त सदैव जीवन जे अंदरि ख़ाली कुंभ स्नान सां ई कान्हे, पंहिंजो चवंदा आहिनि आचरण इत्यादि बि सुठो रखिजे। जय श्री झूलेलाल।